नाज़रीन मेहराबपुर खां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं तो मेहराबपुर वेझो भिरिया स्ट्रीट नादरा सेंटर ते कार्ड ठाराइण लाइ आयल ॻोठाणे ऐं पुलिस गार्ड विच में मुंहमारी आहे, जंहिं बैदि झेड़ो थी पियो। नादरा सेंटर ते चकरिन दौरान पुलिस औरतुनि जी तज़लील कंदे मिस्कीन ॻोठाणे खे गिरफ़्तार करे वरितो। झेड़े जी कवरेज करण ते पुलिस एहलकार सहाफ़ी यूसुफ सुमरो खां मोबाइल फ़ोन फुरे भञी छॾियो। ॿुधाए पियो त सहाफ़िन एसएसपी नौशरो फेरोज़ खां मुतालबो कयो आहे त पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं। इहा ख़बर अवां सां मेहराबपुर खां शेयर कंदा हलूं त मेहराबपुर वेझो भिरिया स्ट्रीट नादरा सेंटर ते कार्ड ठाराइण लाइ आयल ॻोठाणे ऐं पुलिस गार्ड विच में मुंहमारी थी आहे, जंहिं बैदि झेड़ो थी पियो। नादरा सेंटर ते चकरिन दौरान पुलिस औरतुनि जी तज़लील कंदे मिस्कीन ॻोठाणे खे गिरफ़्तार कयो। झेड़े जी कवरेज करण ते पुलिस एहलकार सहाफ़ी यूसुफ सुमरो खां मोबाइल फ़ोन फुर कई, जंहिं बैदि मोबाइल फ़ोन ॿुधायो वञे पियो त फुर करण बैदि भञी छॾियो आहे। सहाफ़िन एसएसपी नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन हिकु ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। मेहराबपुर खां मेहराबपुर वेझो भिरिया स्ट्रीट नादरा सेंटर ते कार्ड ठाराइण लाइ आयल ॻोठाणे ऐं पुलिस गार्ड विच में मुंहमारी बैदि झेड़ो थी पियो आहे। नादरा सेंटर ते चकरिन दौरान पुलिस औरतुनि जी तज़लील कंदे मिस्कीन ॻोठाणे खे गिरफ़्तार करे वरितो। झेड़े जी कवरेज करण ते पुलिस एहलकार सहाफ़ी यूसुफ सुमरो खां मोबाइल फ़ोन फुर करे भञी छॾियो। सहाफ़िन एसएसपी नौशरो फेरोज़ खां मुतालबो कयो त पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।